बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 56 जंहिंजे अंदरि असांजो टॉपिक आहे स्क्वायर रूट। असां कोशिशि कंदासीं त स्क्वायर रूट खे बुनियादी लेवल ते सम्झण जी कोशिशि कयूं, उन जा एग्ज़ाम्पल्स कयूं। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीउ क्लास 7th जो टॉपिक आहे। अगरि कोई स्टूडेंट इन खे सेल्फ स्टडी करणु चाहे थो त क्लास 7th मंझि इन खे पढ़ी सघे थो। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। सभ खां पहिरियों त स्क्वायर रूट जी जेका साइकी आहे या फिनामिन आहे, त अगरि मां ईअं खणी चवां त हेॾे लफ़्ज़ लिखियलु आहे स्क्वायर, ऐं स्क्वायर असांखे जॉमेट्री जे शेप में पढ़ायो वेंदो आहे। यानी जॉमेट्री जो अहिड़ो शेप जंहिंजा चारई पासा बराबरि हुजनि, असां उनखे चवंदा आहियूं स्क्वायर। यानी पहिरियों जेको असांखे लफ़्ज़ सम्झण जी ज़रूरत आहे हिते उहो आहे स्क्वायर। त हे सॼो स्क्वायर रूट जो जेको चैप्टर आहे या जेका हिकिड़ी मतिलबु टोटल जेको असांजूं एक्सरसाइज़ हलण वारियूं आहिनि उहे हितां हलंदियूं। उहे कीअं त हे हिकिड़ो स्क्वायर आहे, ऐं स्क्वायर छा खे चवंदा आहियूं? जंहिंजा चारई पासा बराबरि हुजनि। लेट सपोज़ अगरि मां चवां थो हे 3 सेंटीमीटर आहे, त इन जो हीअ जेका साइड आहे इहा बि घणी हूंदी? 3 सेंटीमीटर हूंदी। बक़ाया इन जी साइड घणी हूंदी? 3 सेंटीमीटर। त हेॾो वारी साइड बि हूंदी इन जी 3 सेंटीमीटर। हाणे तव्हां खां पुछियो थो वञे त तव्हां ॿुधायो त हिन सॼे स्क्वायर जी माप केतिरी आहे? त इन माप जो फार्मूलो इहो आहे त तव्हां इन मां कोई बि हिकिड़ो साइड खणो, ठीकु आहे? मिसाल हिकिड़ो हिन जी साइड आहे 3, उनखे छा कयो? स्क्वायर ॾियो। यानी तव्हां कोई बि हिकिड़ो अंग खणो, माना छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे चारई पासा हिन जा हिक ई माप जा आहिनि। हिकिड़ी साइड खणो काई बि, उनखे रखी करे उनखे स्क्वायर ॾियो। ऐं जंहिंजे मथां कंहिं बि बेस, हिनखे चइबो बेस, ठीकु आहे? कंहिं बि बेस जे मथां जॾहिं पावर हुजे, जेतिरो पावर आहे उनखे चयो वेंदो आहे त ओतिरा दफ़ा पाण में ज़र्ब कयो। जॾहिं तव्हां हुनखे ओतिरा दफ़ा पाण में ज़र्ब कंदव ऐं जेको तव्हांजो जवाबु मिलंदो 3.9 सेंटीमीटर, इहा तव्हांजे हिन सॼे स्क्वायर जी माप आहे। यानी अगरि अहिड़ो प्लाट, अहिड़ी का जॻह जेका स्क्वायर में आहे, यानी तव्हां हिकिड़ो पासो मापे आयो त तव्हांखे ख़बर पई त हे 10 मतिलबु फुट आहे, वरी हेॾो ॾिठव त 10 फुट आहे, 10 फुट आहे, 10 फुट आहे, माना हिकिड़ो कमिरो अगरि खणूं था, ठीकु आहे? हाणे तव्हां चओ था ठीकु आहे हे 10 फुट त न दीवारूं आहिनि, हे सॼो प्लाट केतिरा मतिलबु फुट थींदो? त तव्हां छा कंदव? उन हिकिड़े पासे खे स्क्वायर ॾींदव। उन हिकिड़े पासे खे स्क्वायर ॾींदव माना उन पासे खे पाण में ज़र्ब कंदव पाण में, ठीकु आहे? 10 खे 10 सां कंदव 100। यानी उहो प्लाट जंहिंजो हिकु पासो 10 फुटनि जो हुयो, उहो 100 फुटनि जो आहे। यानी टोटल हुनजी माप 100 फुट आहे। हाणे मां तव्हां खां थो पुछां त हिते असां 2 शयूं ॾिठियूंसीं। तव्हां हिन जो कोई बि हिकिड़ो पासो खणो, मां हिन खे चवां थो रूट, माना पंहिंजे कंसेप्ट क्लियर करण लाइ तव्हांखे चवां थो रूट, ऐं जेको जवाबु मिलियो इनखे मां थो चवां स्क्वायर। माना तव्हां टोटल स्क्वायर जेको मालूम कयो आहे उहो हे आहे। तव्हां हिन रूट कहिड़ो खयो? रूट छा खे चइबो आहे? माना हिन जेको रूट छा आहे, इन पाड़ छा आहे, इन स्टार्टिंग किथां आहे? तव्हांजी हीअ आहे। यानी असां हिन में जेके 2 लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, हिन में या त असांखे चयो वेंदो हिकु ॻाल्हि फाइंड स्क्वायर रूट, या चयो वेंदो आहे असांखे फाइंड स्क्वायर। यानी असां 2 शयूं हिन में असांखे मतिलबु हिन टॉपिक में कवर थियण लाइ मिलंदियूं आहिनि। या पुछियो वेंदो आहे त तव्हां स्क्वायर रूट मालूम कयो या स्क्वायर मालूम कयो। हाणे हिन कंसेप्ट मां असां अॻिते वधूं था, इन खां ई मदद वठी असां अॻिते वधूं था त असां कंहिं बि शइ जो स्क्वायर कीअं मालूम कंदासीं। सिंपल फार्मूलो आहे। अगरि तव्हांखे मां चवां थो त शहनि जो स्क्वायर ॿुधायो त तव्हां शहनि खे स्क्वायर ॾींदो। 6 छका 36। तव्हां चवंदो शहनि जो स्क्वायर 36 आहे, पहिरीं ॻाल्हि। पर हे त खणी तव्हांखे रूट मिलण खां बाद में हिकिड़ो अंग मिले थो 9। तव्हां खां मां थो पुछां स्क्वायर छा आहे? 3 जो तव्हां चवंदो 9। पर तव्हांखे 3 न मिलनि, ख़ाली 9 था मिलनि। हाणे तव्हां खां पुछां थो हिन रूट छा आहे? तव्हां 3 कीअं ॿुधाईंदव त हिन रूट 3 आहे? उन रूट ॿुधाइण जो जेको तरीक़ो आहे उहो असां ईअं सम्झो त जेके असां फैक्टर सिखी आया आहियूं, उन फैक्टरनि जे अंदरि ई हिन जे रूट जो तरीक़ो आहे। यानी हे त खणी नंढा अंग आहिनि न, त असां मतिलबु ॿुधाए था वञूं त सर हाणे इन जो बि असांखे सम्झ ईंदो त रूट कीअं कढिबो आहे 9 जो, त 16 आहे 3। पर असांखे तरीक़ो ख़बर हुजे त जीअं अगरि को वॾो स्क्वायर मिली थो वञे असांखे, उन रूट मालूम करण में असांखे आसानी थिए। हाणे असांखे हिकिड़ो लफ़्ज़ थो मिले, लेट सपोज़
36 हे त असांखे ख़बर आहे त इन जो रूट 6 इहो रूट मालूम कीअं थो थिए असां उहो था ॾिसूं। सभ खां पहिरियों जेको हिन जो तरीक़ो आहे स्क्वायर रूट मालूम करण जो उहो आहे असांजो डिवीजन मेथड, उहा फैक्टराइज़ेशन मेथड। पर हिते सिंपल जो असां ॾिसो त पहिरियों वीडियो आहे न सिंपल सम्झाईंदा त फैक्टरनि जी मदद सां स्क्वायर रूट था मालूम कयूं, कंहिं बि स्क्वायर जो रूट। ठीकु आहे, असां हिकिड़ो वर्ड मिलियो आहे स्क्वायर, ठीकु आहे, जेको 36 आहे उनजो रूट मालूम करिणो आहे जेको 6 आहे। पर इहो 6 मालूम कीअं करिणो आहे इहो कयूं था, हिन जा कढंदो फैक्टर। फैक्टर कढंदव त तव्हां जेके हाणे हेॾो वारा अंग आहिनि न उहे तव्हां अॻियां करे रखो, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3। पहिरियों स्टेप थी वियो। ॿिए स्टेप में छा कयो, हिन जा पेयर ठाहियो, इन जा जोड़ा ठाहियो। ठीकु आहे, यानी ॿ दफ़ा आहे त हिनखे तव्हां हिकिड़ो दफ़ो करे रखो, जोड़ो ठाहे त हिकिड़ो दफ़ो रखियो। ज़रब जी निशानी लाइ चयो ॾिसो 3 ॿ दफ़ा आहे त तव्हां इन जो जोड़ो ठाहियो, हिनखे बि हिकिड़ो दफ़ो करे रखो। हिनखे जॾहिं ज़रब कंदो त 2 खां 6 तव्हांजो जवाबु निकिरी ईंदो त हिन जो जेको रूट निकितो उहो 6, हिन जो जेको स्क्वायर आहे उहो 36 आहे। अहिड़े तरीक़े सां सिंपल फैक्टर्स जी मदद सां असां स्क्वायर ऐं रूट्स मालूम करे सघूं था। हाणे ईअं ई हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे। अगरि मां तव्हांखे चवां थो 8 जो स्क्वायर छा थींदो त तव्हां छा कंदव, 8 × 8 = 64। ईअं ई मां त तव्हांखे चवां त 99 81, यानी तव्हां जॾहिं साॻिए ई अंग खे पाण में ज़रब कंदव त तव्हांखे स्क्वायर मिली वेंदो, ऐं जंहिं अंग खे ज़रब कयो था उहो तव्हांजो रूट आहे। ऐं रूट खे कीअं मालूम कबो आहे, फैक्टर्स जी मदद सां। हाणे मिसाल हिकिड़ो तव्हांखे मां 64 अंग खणां थो, 64 खे असां 64 स्क्वायर आहे न, ठीकु आहे, असां हिन रूट मालूम कयूं था त रूट हिन जो कहिड़ो आहे। असां त लिखियो आहे 8, पर असां हिनखे हिन तरीक़े सां ॻोल्हणी कंदासीं त छा 8 निकिरे थो या न। फैक्टर जी मदद सां कीअं, 2 जी टेबल हणोसि, 3 × 6 2 × 4, 2 जी टेबल अञा वञेसि थी, 1 × 9 6 × 12 8 × 16 4 × 8 2 × 4 1 × 9। हाणे तव्हां हिन सॼे खे लिखी अचो, 1 2 3 4 5 6, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, 1 2 3 4 5 6, 6 दफ़ा असां 2 लिखियासीं। हाणे न ठाहींदासीं पेयर, जोड़ा। हिकु जोड़ो आहे त यानी हिकु दफ़ो असां उहो अंगु जंहिंजो पेयर ठहे थो उहो हिकिड़ो दफ़ो लिखियोसीं, वरी ॿियो जोड़ो, वरी टियों, इनखे ज़रब कयो 2 × 4 2 × 8। असांखे ख़बर पई त हिन जो जेको रूट आहे उहो 8 आहे ऐं 8 जो जेको स्क्वायर आहे उहो 64 आहे, 8 × 8 = 64। सो उमेदु आहे त हिन नंढड़े वीडियो जे अंदरि असां स्क्वायर ऐं रूट खे डिस्कस करे विया हूंदासीं। बाक़ी जेको आहे न स्क्वायर कीअं मालूम कबो आहे उहो बि थी वियो। स्क्वायर रूट कीअं मालूम कबो आहे उहो 2 तरीक़नि सां तव्हांखे मां गुज़ारिश कई त हिकु हूंदो आहे प्राइम फैक्टर्स जी मदद सां, हिकिड़ो हूंदो आहे डिवीजन वारे मदद सां। पर डिवीजन वारी असां वरी इंशाल्लाह नेक्स्ट क्लास जे अंदरि कंदासीं। फ़िलहालु असांखे सिंपल डिस्कस करिणो हो। उमेदु आहे त हीउ नंढो क्लास तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।